सिघाई सघा थिया जे वेठा वट वेजन, सिघाई सघा थिया जे वेठा वट वेजन, तरसी तबीबन चेठे हूंद चंगा कया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मेहरान क्लिनिक में अवां खे भलीकार। आऊं अवां जो मेज़बान डॉक्टर मखदूम बिलावल। उम्मीद तो कयां तवां बिल्कुल ठीक ठाक हूंदा, तंदुरुस्त हूंदा ऐं सेहत जड़ी नेमत सां आरास्ता थींदे खुशगवार ज़िंदगी गुज़ारे रहा हूंदा। पर बिलफर्ज़ अवां खे या अवां जे प्यारनि खे का अहिड़ी बीमारी आहे जिनजे करे अवां मुंझारे जो शिकार आहियो था, या इन्हनि अलामतुनि जे बुनियाद ते हीअ कहिड़ी बीमारी थी सघे थी, कहिड़ो माहिर डॉक्टर इन जो इलाज करे सघे थो, या वरी पाकिस्तान में सिंध में कहिड़ी अस्पतालनि में उनजो मुफ़्त इलाज मुमकिन आहे, त हाणे अवां खे परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे। छो जो अवां खे जे रिमोट जे हिकु क्लिक ते या वरी यूट्यूब ते मेहरान क्लिनिक लिखण सां अवां जे साम्हूं ही प्रोग्राम खुली ईंदो ऐं हिते असांजी कचहरी थींदी असांजे मुआशिरे जे माहिर डॉक्टरनि सां, जेके अवां खे ॿुधाईंदा असांजे मुआशिरे में जेके आम बीमारियूं आहिनि उन्हनि जे बारे में बुनियादी मालूमात। अॼु बि पाण वटि पीड्स कार्डियोलॉजी यानी जेको आहे उहो ॿारनि में जेके दिलि जूं बीमारियूं थियनि थियूं उन जा माहिर डॉक्टर मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सां पंहिंजी कचहरी थींदी त ॿारनि में पैदाइशी तौर ते दिलि जूं कहिड़ियूं बीमारियूं थियनि थियूं, उन्हनि जा सबब कहिड़ा आहिनि, आया जेकॾहिं ॿारु अञा माउ जे पेट में आहे त असांखे ख़बर पइजी सघे थी त उनखे दिलि जी बीमारी आहे या कोन्हे। उन वक़्तु असांजा कहिड़ा जेका आहिनि उहे सॉल्यूशन्स उन जा हल कहिड़ा मौजूदु आहिनि। गॾोगॾु पाण खे डॉक्टर साहिबु इहे बि ॿुधाईंदा त असांजे हिन पाकिस्तान में या स्पेशली सिंध जो जेको आहे उहो सूबे में किथे किथे जेके आहिनि उहे पीड्स कार्डियोलॉजी जे हवाले सां इदारा मौजूदु आहिनि ऐं फ़ौरन अवां खे कहिड़े टाइम ते कीअं अवां खे जेको आहे उहो उन्हनि वटि वञणु खपे। त असां सां मौजूदु आहिनि डॉक्टर अब्दुल सत्तार शेख साहिबु। पाण माशाअल्लाह सां दुनिया पाकिस्तान जे वॾे में वॾे जेको इदारो आहे असां वटि NICVD जेके आम लफ़्ज़नि में असीं कार्डियो जे नाले सां सुञाणंदा आहियूं, उन्हनि में पीड्स कार्डियोलॉजी यानी ॿारनि जो जेको शोबो आहे उन जा हेड ऑफ डिपार्टमेंट बि आहिनि ऐं गॾोगॾु माशाअल्लाह सां प्रोफेसर ऐं रिसर्चर बि आहिनि। अॼु पंहिंजी उन्हनि सां गुफ़्तगू। सर अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो सर? ठीकु आहियो? असां सां गॾु आहिनि डॉक्टर वीना कुमारी बि मौजूदु आहिनि। पाण माशाअल्लाह सां असिस्टेंट प्रोफेसर आहिनि ऐं पीड्स कार्डियोलॉजी जे हवाले सां महारत रखनि थियूं। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबा, कीअं आहियो? ठीकु आहियो? सभ खां पहिरियां त सर अवां ॿिन्ही खे मेहरान जेको आहे उहो स्टूडियो में ऐं ख़ासि तौर ते मेहरान क्लिनिक इन में जेको आहे दिलि जी गहराइनि सां भलीकार। साईं अब्दुल सत्तार शेख साहिबु, अवां सां जेकॾहिं शुरूआती तौर ते आउं हिकिड़ो सुवालु कयां त पीड्स कार्डियोलॉजी यानी ॿारनि में जेके दिलि जूं बीमारियूं थियनि थियूं उन्हनि में पैदाइशी तौर ते असांजे मुआशिरे में अवां कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं ॾिसो था जेके आम तौर ते असांजे मुआशिरे में ॾिठियूं वञनि थियूं? हाणे हिन वक़्तु जेके घणी क़दुरु कॉमन बीमारियूं जेके ॿारनि जूं दिलि जो सुराख आहिनि, उहे हाणे वॾे पर्दे में सुराख, नंढे पर्दे में सुराख, या शरियाने जे विच में जेका नलकी हूंदी आहे उनखे सुराख चइबो आहे, या पर्दो सही न ठहियलु हुजे, या दिलि कमज़ोर हुजे, वालनि जी लीकेज हुजे या वालनि जी ब्लॉकेज हुजे, इहो तमामु घणी कॉमन आहे। उन खां अलावा ॿी जेका कॉमन आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं त रोमेटिक फीवर जो घुटननि जी बीमारी चइबो आहे, उहा गले जे इंफेक्शन खां शुरू थींदी आहे, इहे तमामु घणी कॉमन आहिनि। अच्छा सर, इन्हनि जा जेके सबब आहिनि अवां जे हिसाब सां कहिड़ा कहिड़ा सबब थी सघनि था? जेके पैदाइशी दिलि जूं बीमारियूं आहिनि उन जा त घणा ई सबब आहिनि, हिकिड़ो को ख़ासि न आहे, जंहिंमें घणे क़दुरु असां जीअं चवंदा आहियूं त या त ख़ानदान जे अंदरि माउ खे, पीउ खे, भेण भाउ खे दिलि जो को सुराख आहे, मसइलो आहे, त ॿार खे ॿिए ॿार खे थी सघे थो। या ईअं थी सघे थो त माउ जी जेका ग्रोथ सही न आहे, उनजी नशोनुमा सही न थी आहे, उहो उनजी हेल्थ सही न आहे, प्रेगनेंसीअ में वक़फ़ो न आहे, या मल्टीपल जीअं तमामु घणी प्रेगनेंसीज़ माना जेके 2-3 ॿार थियनि था उन्हनि जे विच में वक़फ़ो न आहे, त ऐं जाम माउ जो न्यूट्रिशन सही न आहे, खुराक सही न आहे, उनखे वैक्सीनेशन सही नथी थिए, या आहे त ॿार खे माउ खे उहा दवा खाई छॾियईं जेका ॿार ते नुक़सानु कंदी, जीअं वञी नज़रे ज़ुकाम जूं दवाऊं हूंदियूं आहिनि, या रेडिएशन जी एक्सरे चइजे, अल्ट्रासाउंड चइजे। अल्ट्रासाउंड बि सिंपल वारो न, जंहिंमें रेडिएशन सां गॾु जीअं असांजो CT स्कैन MRI आहिनि, उन्हनि जो रेडिएशन पवे ॿार ते, उन्हनि जी श्वाउनि सां थी सघे थो। या घणे क़दुरु ईअं आहे त जीअं ॻोठनि में मारूं कमु कंदियूं आहिनि, खेतनि ते ज़मीननि ते उते ॾिसो था स्प्रे थींदो आहे, जंहिंमें आर्गनो फास्फोरस हूंदो आहे, हिकु जीत मार दवा, उनजो बि माउ जेकॾहिं वञे थी पेट सां हे उन वञे थी त उनजो उन ते ॿार ते असर। अच्छा, उहो छा उनखे सिंघण सां जेको हवा में उनजो मौजूदु आहे उन सां बि उहा शइ थी सघे? उहा बिल्कुलु ॿार जी ग्रोथ ते फ़र्क़ु पवंदो आहे। घणे क़दुरु जेके शुरू जा 3 महीना आहिनि उहे तमामु इम्पोर्टेंट आहिनि, उन में सभु जो उज़वा आहिनि ठही रहिया हूंदा आहिनि। जेकॾहिं का बि इंफेक्शन थियो, शुगर थी, ब्लड प्रेशर थियो, माउ जी न्यूट्रिशन सही न आहे, वैक्सीनेशन सही न थी, या ॿियूं इलाही शयूं आहिनि जेके माउ सां गॾु ॿार जे वञी ग्रोथ ते इफेक्ट कनि। सर, हिन में तव्हां हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि की वैक्सीनेशन, त जेके हमल जे दौरान उहे कहिड़ियूं कहिड़ियूं वैक्सीन इंपॉर्टेंट हूंदियूं आहिनि, कहिड़े हफ़्ते ते या महीने में उहे इस्तेमालु थियणु खपनि? इन लाइ ॾिसो न, हाणे जेके बि क्लिनिक्स आहिनि
जे मेटर्निटी होम्स आहिनि उते प्रॉपरली वैक्सीनेशन जो कोई प्रोग्राम ठहियलु हूंदो आहे त तव्हां अची करे टाइम सां रूबेला थी वियो, टेटनस थी वियो या ॿियूं जेके वैक्सीनेशन टाइम सां गॾु उनखे ॿुधायो वेंदो आहे त हिन विज़िट ते तव्हांजी कार्ड आहे, हीअ वैक्सीनेशन लॻंदी प्रेगनेंसी में। हुन सां गॾु तव्हां इहे मल्टीवाइटामिन खाईंदो, आयरन खाईंदो, फोलिक एसिड कंदो, तव्हांजो ब्लड प्रेशर चेक कयो वेंदो, शुगर चेक कई वेंदी, ग्रोथ चेक कई वेंदी त माउ जो वज़न वधे थो नथो वधे, ऐं ॿार जी ग्रोथ ॾिठी वेंदी आहे अल्ट्रासाउंड जे ज़रिए या चेकअप सां गॾु। उहे सभु शयूं हिकिड़ो प्रॉपर सिस्टम ठहियलु आहे पाकिस्तान में ऐं जिते किथे। हाणे जेकॾहिं उनखे फॉलो कंदा त उन में वैक्सीनेशन जो सभु उनखे शेड्यूल ठाहे करे हथ में ॾिनो वेंदो आहे ऐं फॉलोअप जो बि ॾिनो वेंदो आहे। डॉक्टर वीना, अगर अवां खां आऊं पुछां त हिकिड़ी माउ आहे उनखे ॿार पेट में आहे, यानी उनजो हिकिड़ो जेको हमल जो अरसो हूंदो आहे, उन अरसे में जेकॾहिं असांखे का ख़बर पइजी सघे थी त हीअ हिन ॿार खे हीअ दिलि जी बीमारी थी सघे थी, त उनजा कहिड़ा तरीक़ा थी सघनि था त असां उन वक़्तु ई ॿार खे ॾिसी वठूं जॾहिं ॿारु माउ जे अञा पेट में रहे थो? बिल्कुलु असां इहो ॾिसी सघूं था, उनखे असां फीटल इकोकार्डियोग्राफी चवंदा आहियूं। जीअं असां रोज़ ॿार ॾिसंदा आहियूं त जे माउ खे ॿार हूंदो आहे अफेक्टेड त उनजी माउ खे असां पहिरियों ई काउंसिल कंदा आहियूं त नेक्स्ट हमल जे दौरान तव्हां 18 खां 22 हफ़्तनि जे विच में असां वटि अचिजो त असां तव्हांजो फीटल इकोकार्डियोग्राफी कंदासीं। फीटल इको सम्झो हिकु अल्ट्रासाउंड वांगुरु आहे, लेकिन माउ जे पेट में असां ॿार जो दिलि ॾिसंदा आहियूं। पोइ दिलि ठहियो आहे, वेल्व ठहियूं आहिनि या न ठहियूं आहिनि, अधु दिलि त नाहे ठहियो, दिलि जूं रगूं उल्टियूं त न आहिनि, पोइ उहे असां ॾिसी माउ खे या कपल खे असां पूरो काउंसिल कंदा आहियूं त तव्हांजे ॿार जो हे मसइलो आहे। अगरि उहो नंढो सुराख हूंदो आहे त उहो ॿुधाए छॾींदा आहियूं त ट्रीटेबल आहे, ॿार ॼमण खां पोइ उनखे प्रॉपर काउंसिल कंदा आहियूं त तव्हां इमीडिएट आफ्टर डिलीवरी असां वटि अची वञिजो, तव्हांजे ॿार खे हे मसइलो आहे ऐं उहो केतिरो ट्रीटेबल आहे या नाहे ट्रीटेबल उहो बि असां ॿुधाए छॾींदा आहियूं। अच्छा, इन में काउंसलिंग जे दौरान अव्हां ख़ासि तौर ते माउ माउ जे लाइ हिकिड़ी शइ जेका आहे उहा ॾाढी ॾुखोईंदड़ बि थी सघे थी, त अव्हांजो अप्रोच कीअं हूंदी आहे? छो हीउ प्रोग्राम असांजो न सिर्फ़ु उहे आम माण्हू बि ॾिसंदा पर हिकिड़ा जूनियर डॉक्टर्स बि या उहे जेके ॻोठनि में उते वेही प्रैक्टिस कनि था, त अव्हां छा था सम्झो त अगरि फॉर एग्ज़ाम्पल हीअ त सिर्फ़ु कराची में ठाहियूं पर सिंध जा ॿिया बि इलाइक़ा आहिनि त उते अगरि फीटल एको में अचे थो त ॿार खे दिलि जो सुराख आहे, त तव्हां एज़ अ डॉक्टर कीअं माउ खे काउंसिल कंदा आहियो? उन्हनि जा कहिड़ा रस्ता न, पहिरियों त असां सिंपल अल्ट्रासाउंड करे इहो इकोकार्डियोग्राफी जे ज़रिए ॿुधाईंदा आहियूं, पोइ उनजे हस्बैंड खे घुराए प्रॉपर असां काउंसिल कंदा आहियूं, उनखे रजिस्टर कंदा आहियूं, असां कार्डियो हॉप्स क्लिनिक्स कंदा आहियूं। पोइ उन्हनि खे असांखे लॻंदो आहे त माउ पाण हाई रिस्क प्रेगनेंसी आहे या त माउ ऑपरेटेड केस आहे या माउ में पाण में दिलि में सुराख हुयो या उहो नॉर्मल आहे पर उनजे दिलि में सुराख आहे, ॿार जे दिलि में सुराख आहे या ॿियो मसइलो आहे, त उनखे असां प्रॉपरली रजिस्टर कराईंदा आहियूं। जिना में सिविल में असांजो उन्हनि सां डायरेक्टली कम्युनिकेशन आहे, लिंक आहिनि, पोइ उन्हनि खे उते रजिस्टर कराए असां कार्डियो हॉप्स क्लिनिक में उन्हनि खे मंथली बेसिस ते घुराईंदा आहियूं, कपल खे काउंसिल कंदा आहियूं, सॼो डिलीवरी जो प्लान उन्हनि सां डिस्कस कंदा आहियूं त नॉर्मल डिलीवरी थींदी या एनेस्थेसिया ॾिनो वेंदो, कहिड़े क़िस्म जो एनेस्थेसिया ॾिनो वेंदो, कहिड़ो रिस्क हूंदो, प्रॉपर असां काउंसलिंग करे असां उन्हनि खे लिखी ॾींदा आहियूं। पोइ इवन आफ्टर डिलीवरी तव्हांखे ॿारु असांखे इमीडिएटली वठी अचिणो आहे, पोइ असां उन ॿार जो फर्स्ट डे ते इकोकार्डियोग्राफी करे ऐं माउ खे पोइ प्रॉपरली सॼो गाइड कंदा आहियूं पूरे कपल। अच्छा सर, अव्हां खां जेकॾहिं आऊं पुछां त हिकु ॿारु पैदाइशी तौर ते त नॉर्मल आहे, उनजी दिलि में को बि मसइलो कोन्हे, पैदाइशी तौर ते उहो बिल्कुलु नॉर्मल आहे, पर छा पैदा थियण खां पोइ हुनखे वरी बि दिलि जी बीमारियुनि जी रहण जो हिकिड़ो रिस्क चइजे या हुनजो जेको आहे उहो हिकिड़ो रहिजे थो? अगरि आहे त पोइ उन कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं थियनि थियूं हुनखे? हा, उन में कुझु बीमारियूं जेके असां चवंदा आहियूं जेके दिलि जूं बाद में बीमारियूं थियनि, हुन में सभ खां वॾी बीमारी हूंदी आहे त दिलि कमज़ोर थी वञे, जेके असां चवंदा आहियूं मायोकार्डाइटिस। हिकु इन्फेक्शन हूंदो आहे वायरस जो, बैक्टीरिया जो, उहो जीअं ॿार खे नमूनिया थो थिए, वायरल इन्फेक्शन थो थिए त उहे जरासीम वञी दिलि जे पठनि खे असरु कंदा आहिनि ऐं दिलि जे पठनि खे कमज़ोर करे छॾींदा आहिनि। दिलि कमज़ोर थी वेंदी आहे, फेल थी वेंदी आहे। जे नॉर्मली एटलीस्ट 55% कमु करे त उहा 20-25% कमु कंदी आहे, त पूरे जिस्म जो सिस्टम जेको आहे डाउन थी वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां जीअं मां तव्हांखे ॿुधायो त गले जो इन्फेक्शन थो थिए बार बार असां ॾाढो काफ़ी आहे, त उहे गले जो इन्फेक्शन जा जेके जरासीम हूंदा आहिनि दिलि जे वालनि ते असरु वञी कंदा आहिनि। उन बीमारी खे रूमेटिक फीवर चइबो आहे, जॾहिं दिलि ते असरु करे त रूमेटिक हार्ट डिज़ीज़ चइबो आहे। उन सां छा थींदो आहे, वाल लीक थी वेंदा आहिनि, जेके हली हली उन खां पोइ ब्लॉक बि थी वेंदा आहिनि, जेके मेजर वाल हूंदा आहिनि उहे, त इहो बि ॾाढो कॉमन आहे। अच्छा, उन खां अलावा जॾहिं जीअं असां ट्यूबरकुलोसिस काफ़ी कॉमन आहे, उन करे टीबी जे करे दिलि जे गिर्द पाणी अची वेंदो आहे या ख़ुदा न ख़ास्ता ॿारनि में कैंसर थी थिए, उनजो दिलि ते असरु थींदो आहे, या थैलेसीमिया असां ॾाढी कॉमन आहे। त थैलेसीमिया में छा थींदो आहे त दिलि में फौलाद जमा, थैलेसीमिया यानी जेका रत जी कमी थी थिए उहा असां ॾाढी कॉमन आहे। उन मां छा थींदो आहे, जिस्म में फौलाद वधंदो वेंदो आहे।
पोइ फौलाद दिलि ते आसे आसे जमा थींदो वेंदो आहे, पोइ दिलि जो सम्झो त फौलाद जो इलाही वज़न अची वेंदो दिलि ते ऐं दिलि कमज़ोर थियणु लॻंदी आहे, उनजी कुवत ऐं फंक्शन घटिजी वेंदो आहे। इहे घणे क़दुरु क़ामिल आहिनि। उनखां अलावा बि हिन जीअं दिलि में कैंसर जूं ॻोड़ियूं थी वेंदियूं आहिनि, ॿियूं बीमारियूं थींदियूं आहिनि काफ़ी। अच्छा, इहा रिस्क जेका आहे ॿार खे केतिरी हिन खां उमिरि खां वठी केतिरी उमिरि ताईं रहे थी, जेके तव्हां इहे सभु सबब ॿुधाया ऐं उनजी वजूहात ॿुधायूं? ऐं ॾिसो न, हिकिड़ो त ॿार जेके शुरू खां वठी मेन शइ आहे त उन्हनि में न्यूट्रिशन जी कमी हुजे, ग़िज़ाइयत जी, ऐं ॿारनि में इम्यूनो कंप्रोमाइज़ कुवत मुदाफ़त जी कमी हुजे। उहे ॿार शुरूअ में ई रिस्क हूंदा आहिनि, माना उनखे ख़तरो तमामु वधीक हूंदो आहे त दिलि जे पठनि जूं बीमारियूं थियनि या ट्यूबरकुलोसिस टीबी थी वञे, दिलि जे गिर्द पाणी अची वञे, दिलि में जरासीम अची वेहिजी वञनि, या दिलि जा पठा कमज़ोर थी वञनि, वाल लीक थी वञनि या ब्लॉक थी वञनि नंढी उमिरि में ई। पर जेके ॿार सिहतमंद हूंदा आहिनि, टाइम सां गॾु पैदाइशी टुका हणाइनि था, सुठी हिन जी ग़िज़ाइयत आहे, पैदाइश खां वठी सुठे तरीक़े सां उन्हनि खे जीअं अंडो वग़ैरह टाइम सां गॾु हुनजी न्यूट्रिशन जो ख़्यालु थो, खुराक जो ख़्यालु थो रखियो वञे ऐं ग्रोथ जो फॉलो थो कयो वञे, उन में चांस घटि आहे। ही घणे क़दुरु असांजे जो थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ आहे इन में तमामु घणो कॉमन आहे एज़ कम्पेयर टू जेके डेवलप कंट्रीज़ आहिनि। त नंढा ॿार 1 साल खां 5 साल जे वारनि में इलाही रिस्क इहे घणो हूंदो आहे। नाज़रीन, असांजी गुफ़्तगू जेका आहे उहा जारी आहे। इन खां पोइ अञा असां इंतिहाई जेका हिकिड़ी चइजे त सुठी ऐं हिकिड़ी फ़ाइदेमंद जेका आहे उहा अञा असां पंहिंजी गुफ़्तगू कंदासीं ऐं डॉक्टर वीना साहब बि असांजी जेका आहे उहा ॻाल्हि ॿोल थींदी। हिते जेको आहे वक़्तु थियो आहे नंढड़ी हिकु ब्रेक जो, इनशाला मिलूं था नंढी ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अव्हां खे मेहरान क्लिनिक प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। पंहिंजी गुफ़्तगू थी रही आहे पीट्स कार्डियोलॉजी, यानी ॿारनि में जेके दिलि जूं बीमारियूं थियनि थियूं उन्हनि जे हवाले सां। ऐं हिन वक़्त ताईं पाण डिस्कस कयो त सभ खां पहिरियां दिलि जूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके ॿारनि में पैदाइशी तौर ते आम तौर ते असांखे हिते ॾिसण में अचनि थियूं। वरी जेकॾहिं ॿार अगरि पैदा थिए थो उनखे पैदाइशी बीमारी त कोन्हे, पर पोइ बि उनखे कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं। उनखां पोइ हाणे असां डॉक्टर वीना खां इहा शइ जेका आहे उहा पुछंदासीं। डॉक्टर वीना, अव्हां इहो ॿुधायो, हिकिड़ो ॿारु आहे उनखे पैदाइशी तौर ते दिलि जी बीमारी आहे, हू पैदा बि थी वियो, छो जो अक्सर असां वटि जेके ॻोठनि में थियनि था त उहे आम हिकिड़ी जीअं दाई चइजे या वरी जंहिंखे मिडवाइफ चए, उहा उते ॿारनि खे जेको आहे उहो पैदाइशी जे हिन में जेका उहा मदद कंदी आहे, ॿार पैदा थी वञनि था। पर मां सम्झंदो आहियां त उहा हिकु पहिरीं ई डॉक्टर थी सघे थी या हुन में असांखे ॿार खे इवेल्युएट करण में हेल्प करे सघे थी त हिनखे हीअ बीमारी आहे। त तव्हां छा था सम्झो त मां कहिड़ियूं कहिड़ियूं निशानियूं ॾिसे ॿार में ऐं उहा सम्झी वञे त हिन ॿार खे ॿी का बि बीमारी कोन्हे पर हिनखे दिलि जी बीमारी आहे, त उहे कहिड़ियूं कहिड़ियूं निशानियूं थी सघनि थियूं? इहा ख़बर पइजी सघे थी माउ खे आराम सां। अगरि असां ॾिसूं एज वाइज़ त अगरि सफ़ा नंढड़ो ॿारु पैदा थियो आहे त उहो ॿारु सही खीर न पीअंदो। नॉर्मल ॿारु जीअं 10 मिंट कंटिन्यूस खीर पीअंदो त हीउ खीर रोकी रोकी पीअंदो, 2 मिंट खीर पीअंदो वरी रोकंदो, साह तेज़ तेज़ खणंदो, रोअंदड़ में नीरो थी थो सघे, चप नीरा थी वञनि, हथ नीरा थी वञनि, माउ पीउ इहो आराम सां फील करेसि। या वरी खीर जे दौरान ॾाढो पसीनो अचे पीअण जे दौरान, छो त ॿारु नंढड़ो ॿारु ॿुधाए न सघंदो तव्हांखे। ॿारु वज़न न वधाए, यानी जीअं ॿारु 2 हफ़्तनि में थोरो वज़न 3 हफ़्तनि में वधाए त वेट गेन न करे, या रिपीटेड चेस्ट इन्फेक्शन्स थियनि, ॿार खे हॉस्पिटल जी ज़रूरत पए। अगरि असां वॾे ॿार खे थोरो ॾिसूं त उहो बार बार खंघि थिए, ज़ुकाम थिए उनखे, या वरी मां हथ लाए त आवाज़ बि अची थो सघे, या ढम ढम जो आवाज़ जंहिंमें टेकी कार्डिया असां चऊं त दिलि जी धड़कन वधी वई आहे। ॿारु पंहिंजे हम उमिरि ॿारनि सां खेॾणु पसंदि न करे, वेही रहे, ठीकु आहे। त इहे सभु शयूं आहिनि, जल्दी थकिजी पए, कॾहिं बेहोश थी वञे, ब्लू थी वञे, नीरो थी वञे, इहे सभु निशानियूं इन जो अलामत आहिनि त उनखे दिलि जी बीमारी थी सघे थी, असांखे दिलि जे डॉक्टर सां राब्तो करणु। बिल्कुलु, इन जो मतिलबु आहे त तव्हां केॾे वञो पीडियाट्रिशियन ॾे या कार्डियोलॉजिस्ट ॾे ऐं तव्हां उन्हनि खे ॿुधायो। अच्छा सर, साॻियो ई सवाल पर इन रीति अव्हां खां पुछां त हिकु ॿारु पैदाइशी तौर ते त बिल्कुलु सही हुयो, हुनखे को बि तव्हां पहिरियां ॿुधायो त इन्फेक्शन थियो ऐं हुन खां पोइ असांखे हाणे इहा कीअं ख़बर पइजी सघे थी ख़ासि तौर ते माउ खे त हिन ॿार खे जेका आहे उहा हाणे दिलि अहिड़ो बीमारी जेका खंघि ज़ुकाम बुखार चेस्ट इन्फेक्शन हुआ उहे हाणे दिलि में ई इन्वॉल्व थी विया आहिनि, हाणे दिलि जी बीमारी हुनखे थी वई आहे, त आया असांखे जनरल फिज़िशियन आहे या मोहल्ले जो डॉक्टर आहे हुनजे बजाए कार्डियोलॉजिस्ट यानी दिलि जे माहिर डॉक्टर सां राब्तो करणु खपे? त कहिड़ियूं निशानियूं थी सघनि? सभ खां मेन शइ इहा हूंदी त जेकॾहिं ॿार खे का बि बीमारी आहे जेको नज़र ज़ुकाम खां शुरू थिए थी ऐं वेंदे नमूनिया ताईं पहुचे थी, बुखार थो थिए ऐं लॻे थो त उनजी नमूनिया तमामु घणी हली आहे, इन्फेक्शन तमामु घणो हलियो आहे,
लगभग केतिरे अरसे ताईं? हाँ, बसि नॉर्मल असां चवंदा आहियूं जेकॾहिं 1 वीक में कवर थो थी वञे त सही आहे, 1 वीक खां वधीक त उहो असां प्रोलॉन्ग चवंदा आहियूं। हफ़्ते या 2 हफ़्तनि खां हा, मथे? 1 हफ़्ते खां वधीक हली आहे बीमारी, ऐं ॿार हाणे उन साह जी रफ़्तार तेज़ थी हले, पसीनियूं थियूं हलनि, धड़कन तेज़ थी थिए, ॿार बार बार पसीनो थो अची वञे, थकिजी थो पए, जेको नॉर्मल जीअं खेॾंदो ओतिरो नथो खेॾी सघे, बार बार थकिजी थो पए, हथ पेर थधा था थी वञनि, या बार बार लॻे थो त ॿार जा जेके न नंढो पेशाब जो आहे न घटिजी वियो आहे, घटि थो अचे? घटि थो अचे, हथनि पेरनि ते सोज शुरू थी वई आहे, पेर सुॼण था लॻनि, या पेट सुॼण लॻो आहे, या चहिरो थो सुॼण लॻे, या हितां जूं नसूं जेके न सुजी वियूं आहिनि, ठीकु आहे न, त उन्हनि खे असां चवंदा आहियूं त तव्हां ॾिसो त दिलि ते सोज त न अची वई आहे, दिलि त कमज़ोर न थी वई आहे, पोइ पेरेंट्स खे हूंदा त उहो फिज़िशियन ॾे वञनि था, असां जीपीस खे आइडेंटिफाई कंदा आहियूं, ॾिसो जेकॾहिं ॿार जी दिलि जी धड़कन तमामु तेज़ आहे, दहको लॻो पियो आहे हर वक़्तु, सुम्हंदे बि दिलि जी धड़कन तेज़ थी हले, उन सां गॾु लंग्स में बि पाणी थो अचे, हितां जिगर बि वधियल आहे, नसियूं बि वधियल आहिनि, ॿार जी पेर में बि सोज थी अचे, ऐं प्रेस था करे ॾिसूं त सोज लॻी पई आहे, ऐं चहिरो बि सुजी थो वञे, त फौरन ॾिसो त दिलि ते असरु त न थियो आहे। या ॿार जो बुखार तमामु घणो हलियो आहे, 2 हफ़्तनि खां वधीक बुखार थो हले, तेज़ बुखार आहे, दवाउनि ते बि असरु नथो करे, पोइ ॾिसो आहे त दिलि ते वञी जरासीमनि जो असरु त न थियो आहे, जरासीम दिलि ते त न वेठा आहिनि, जेके असां इन्फेक्टिव एंडोकार्डाइटिस चवंदा आहियूं, जेको जरासीम दिलि ते वेठा हूंदा आहिनि, पोइ उनजो घटि में घटि 6 हफ़्तनि जूं इंजेक्शन एंटीबायोटिक्स हूंदियूं, उहो सीरप सां एंटीबायोटिक सां फ़र्क़ु न पवंदो हुनखे, उनजो वरी इलाज 6 हफ़्ता तव्हां हुनखे इंजेक्शन एंटीबायोटिक ॾियो, तॾहिं वञी दिलि ते जरासीम ख़तमु थींदा, उन त छा थींदो, उहे जरासीम सॼे जिस्म में फैलिजी वेंदा, नुक़सानु ॾींदा, दिमाग़ में वञी सघनि था। ॿियो वरी हूंदा त जेकॾहिं ॿार आहे घणो सुजे थो, दिलि ते गिर्द में पाणी अची वियो आहे, त उन में बि हूंदा त एक्सरे कराईंदा आहियूं, घटि में घटि ECG कराईंदा आहियूं, पर जीपीस खे इहे चवंदा हूंदा तव्हां ॿियो कुझु नथा कयो, तव्हां ॿार खे ॾिसो चेक कयो त दिलि जी कमज़ोरीअ जूं या दिलि जे फेल थियण जूं निशानियूं त न आहिनि, या दिलि जे सुॼण जूं निशानियूं त न आहिनि, त घटि में घटि हिकिड़ी ECG हिकिड़ो एक्सरे जिते किथे मौजूदु आहे, एक्सरे में लॻे थो दिलि सुॼल आहे, त पोइ तव्हां फौरन असांजो हर शहर में, सिंध जे हर शहर में को न को कार्डियक सेंटर मौजूदु आहे, NSUD जो सेंटर जिते डॉक्टर वेठा आहिनि, उहे फौरन छा कंदा, मुफ़्त में इको करे छॾींदा, ख़बर पइजी वेंदी त। अच्छा सर, इन ते अवां सां ज़रूरु डिस्कस कंदासीं, ऐं मां असांखे ॿुधाईंदो बि सही त सिंध जे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में NICVD जी सहूलियत मौजूदु आहे, त जीअं असांजो हीउ शो ॾिसण खां पोइ, प्रोग्राम ॾिसण खां पोइ जेके आहिनि उहे माण्हू घटि में घटि उते वठी वञनि। अच्छा डॉक्टर वीना, हाणे अचूं था GP जी इवेल्यूएशन ते, हिकिड़ो जनरल फिज़िशियन डॉक्टर आहे, गली में, मोहल्ले में, ॻोठ में, उते वेठो आहे, GP वटि कहिड़ा कहिड़ा आलात हुजनि, या अगरि हुन वटि को बि अहिड़ो ॿारु वञे थो त हू उनखे ॾिसण खां पोइ, जीअं इंतिहाई हिकिड़ी करामत गुफ़्तगू थी न, त ॿार खे ज़ुकाम बुखार अगरि 1 हफ़्ते खां बि मथे थिए थो त थी सघे थो हुनजी दिलि इन्वॉल्वमेंट थी वई हुजे, त जनरल फिज़िशियन जो कहिड़ो प्रोटोकॉल हुजणु खपे, कीअं ॿार जो मुआइनो करे ऐं वरी उनखे वक़्ताए थो सही दिलि जे डॉक्टर वटि जेको आहे उहो रेफर करे? ॾिसो, आइडियली त हेड टू टो एग्ज़ामिनेशन हूंदो आहे, पर ॿार जनरल फिज़िशियन ॾे वञे थो त कहिड़ी कंप्लेन सां थो वञे, त बार बार खंघि थी थिए, ज़ुकाम थो थिए, त हिकिड़ा सिंपल 2 शयूं स्टेथोस्कोप हर कंहिं वटि हूंदो आहे, उहो सिर्फ़ु ऑस्कल्टेट करे ॾिसे त दिलि जे मथां कोई एबनॉर्मल साउंड त नथो अचे, जंहिंखे असां मरमर चवंदा आहियूं, ईज़ीली पिक थी थो सघे, नंढे खां नंढो सुराख बि पिक थी वेंदो ईअं करण सां। ॿियो डॉक्टर सतार ॿुधायो त सूजन अची वेंदी आहे, त पेर ऐं हथ ज़रूरु ॾिसनि त पेरनि में सूजन त न आहे, ऑस्कल्टेट करे फिफड़नि खे ॾिसनि त दिलि फिफड़नि में पाणी त न आहे, उनजो बि आवाज़ ईंदो आहे, तव्हां आराम सां सुञाणे वेंदा आहियो, रत जी कमी त न आहे, ॿार जी सेचुरेशन, हिकिड़ो नंढिड़ो प्रोब हूंदो आहे जेको 2000 जो आहे, चेक करे त ऑक्सीजन जी लेवल केतिरी आहे, नॉर्मल ऑक्सीजन जी लेवल हूंदी आहे 95%, अगरि हुजी 70% आहे, 80% आहे, या तव्हांखे ॿारु लॻे ई नीरो थो, त इहे सभु अलामतूं त ॿार खे कोई दिलि जो मसइलो आहे, ऐं ॿार खे दिलि जे डॉक्टर ॾे मोकिलियूं। अच्छा सर, हाणे हिकिड़े ॿार खे मसइलो जेको आहे उहो मां बि ॾिठो, असां हुन ते निशानियूं कयूं, वरी डॉक्टर साहिबा बि ॿुधायो त ही जनरल फिज़िशियन हुनखे करे, हाणे हिकिड़ी शइ जेका आहिनि उहा थी वई त हिन ॿार खे दिलि जो मसइलो ई थी सघे थो, त असां वटि सिंध में कहिड़ा कहिड़नि शहरनि में ऐं किथे किथे जेका आहिनि उहा ख़ासि तौर ते जेको NICVD जा शोबा आहिनि उहे किथे किथे मौजूदु आहिनि, त जीअं असांजो जेको आम माण्हू आहे जल्द ई जल्द उते रसाई करे ॿार जी जान खे बचाए सघे? हाणे तव्हां जे कराची खां शुरू कंदो त जीअं कराची में NICVD आहे, लियारीअ में असांजो सेटराइट सेंटर आहे, बल्दिया में वॾो हॉस्पिटल खुलियो आहे, उन खां अलावा KIHD आहे, कराची इंस्टीट्यूट ऑफ हार्ट डिज़ीज़िस, इहे त आहिनि जेके असांजे तरफ़ां NICVD सेंटर आहिनि, पर हाणे हिन वक़्तु सिविल हॉस्पिटल हुजे या चिल्ड्रन हॉस्पिटल हुजे, जीअं एसोसिएशन आहे कोरंगी में, जेके ॿियो को गवर्नमेंट हॉस्पिटल हुजे, त हाणे को न को उते ॿारनि जो डॉक्टर जेको थोरो घणो स्पेशलाइज़ आहे मौजूदु आहे कराची में, त फौरन पिक करे वेंदो दिलि जो मसइलो आहे या न आहे, उनखां पोइ वेंदो तव्हां
हैदराबाद में NICU सेंटर आहे, नवाबशाह में आहे, सेवन में आहे, लाड़काणो, खैरपुर, सखर, मिठी, ठीक आहे। उन खां अलावा नंढा नंढा सेंटर जकमबाद में, शिकारपुर में, टंडो भागो, टंडो अलाजार, उते बि नंढा नंढा सेंटर मौजूदु आहिनि। पर उन सां गॾु हाणे हिकिड़ो जेको वॾो कमु कयो आहे असां, उहो इहो कयो आहे त चाइल्ड लाइफ फाउंडेशन जेका NGO आहे, जंहिंजा 250 इमरजेंसी सेंटर्स आहिनि सॼे पाकिस्तान में, इंक्लूडिंग बलूचिस्तान, पंजाब। असांजो उन खां 2 साल खां MOU साइन थियल आहे। असां वटि उनजो टेलीमेडिसिन सिस्टम मौजूदु आहे NICU कराचीअ में। हुननि जे कंहिं बि नंढे में नंढे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में ॿारु अची वेंदो आहे, असांजे वीडियो कॉन्फ्रेंस ते वठंदा आहिनि, ॿुधाईंदा आहिनि हीउ ॿारु आहे, हिन में हे अलामतूं आहिनि, असां हुनखे गाइड कंदा आहियूं, हे ॾिसी ॿुधायो, हे साइंस में ॾिसी ॿुधायो, ECG कढी ॿुधायो, तव्हां चेक कयो, आवाज़ नथो अचे, ॿियूं शयूं कीअं आहिनि, 2 टे रिपोर्टियूं करे ॾेखारियूं। असां हुनखे ऑनलाइन 250 इमरजेंसीज़ में 24 आवर्स कवरेज ॾींदा आहियूं। त हाणे इहो असां चवंदा आहियूं त किथे बि चाइल्ड लाइफ फाउंडेशन जो सेटअप हुजे, जेकॾहिं वॾी का हॉस्पिटल न आहे, नंढो डिस्ट्रिक्ट तालुका हॉस्पिटल आहे, उते हली वञो त चाइल्ड लाइफ फाउंडेशन जो सेटअप हुजे, उहे असां खां टेलीमेडिसिन। अच्छा सर, इहा अञा ताईं हिकिड़ो प्रॉपर इम्प्लीमेंट नाहे थी सघियो, अञा थींदो या थी चुको आहे? आहे बिल्कुलु सर। हाँ, इन खां अलावा उहे इहे कंदा आहिनि, हॉस्पिटल खे कॉन्टेक्ट कंदा आहिनि, वधीक मामिलो हुजे त डायरेक्ट असांखे हुन सिस्टम में डायरेक्ट कंसल्टेंट सां अप्रोच कंदा आहिनि, असांखे फोन ते ऐं वीडियो कॉल ते, व्हाट्सएप जी वीडियो कॉल ते असांखे पेशेंट ॾेखारींदा आहिनि, ओपिनियन वठंदा आहिनि, पोइ असां स्टेबलाइज़ करे पोइ जेको बि असांजो नियर बाय सेंटर आहे, जीअं सखर रीजन में त सखर चवंदा आहियूं, लाड़काणे रीजन त लाड़काणे हली वञो, न त सेवन में हली वञो, उते जेको हॉस्पिटल आहे NICU SICD सेटेलाइट सेंटर आहे जेको, उते हली वञो त उते इलाज थी वेंदो। छो त हाणे जेके बि सेटेलाइट सेंटर्स आहिनि उहे हाणे SICD थी विया आहिनि, त उहे SICD जेका आहे उन में हाणे ॿारनि जी सहूलियत ई मौजूदु आहे जाते काथे। डॉक्टर वीना, अव्हां खां इहो सवाल त हेतिरा माशाल्लाह सां साईं इदारा बि ॿुधाया, पर पर्सनली अव्हां जो छा इन में इहो आहे त एतिरी शयूं हुजण खां पोइ बि असां वटि जेको मोर्टेलिटी रेशो आहे, यानी ॿारनि जो जेको आहे दिलि जी बीमारियुनि जे करे जेका डेथ थिए पई, वफ़ात थिए पई, उहो बि अञा बि कंट्रोल में कोन पियो अचे, त अञा इन में वधीक कीअं असीं सुठियूं नवां ऐं चेंजिस आणे सघूं था? ॾिसो, चेंजिस अची वियूं आहिनि काफ़ी, असां हर हंधि सिंध में आणे छॾिया आहिनि, अगरि उहे पहुचनि टाइम सां त थी सघे थो। मेन इहो आहे त अगरि उनखे ख़बर पए थी त दिलि में सुराख नंढो आहे त उहे वेही था रहनि घर में, अचनि ई कोन था, या वरी दम दुरूद ते हली था वञनि, ठीकु आहे न। त इन्हनि ॻाल्हियुनि, या उन्हनि खे पीडियाट्रिशियन या आम माण्हू चवनि था नंढड़ो सुराख आहे, बंदि थी वेंदो, या मे बी उहे अफोर्ड नथा करे सघनि, पर हाणे त सिंध जे हर शहर में आहे, त अगरि उहे फ्रीक्वेंट फॉलोअप कनि त असां वटि हर चीज़ फ्री थी रही आहे। मतलब अव्हां जे चवण जे हिसाब सां सहूलियतूं सभु मौजूदु आहिनि, वालिदेन जी कमी कोताही थिए थी त हू वापसि नथा अचनि। अॼुकल्ह त ॾिसो ईअं ई आहे, सिंपल एक्सरे इको कार्डियोग्राफी ते तव्हांजो डायग्नोस थी वेंदो, उहो फ्री असांजे सिंध जे हर शहर तक़रीबन वेझो थी रहियो आहे। उहे उते वञनि, अल्ट्रासाउंड कराइनि, इको कराइनि, एक्सरे कराइनि, उन खां पोइ ख़बर पइजी वेंदी, अगरि उते सर्जरी पॉसिबल आहे उते थी वेंदी। बाक़ी कुझु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जिन जो इलाज मुमकिन न हूंदो आहे, या वरी मल्टीपल उन्हनि खे सर्जरीज़ जी रिक्वायरमेंट हूंदी आहे, त उन्हनि लाइ पोइ उन्हनि खे विज़िट करिणो पवंदो आहे कराची। अच्छा सर, तव्हां पर्सनली छा था सम्झो त असांजा जेके बि इदारा आहिनि उन्हनि में अञा वधीक असीं कहिड़ियूं कहिड़ियूं चेंजिस आणियूं त जीअं अञा वधीक असां हिकिड़ियूं सिंध जे माण्हुनि खे सुठियूं सहूलियतूं मुहैया करे सघूं था? हुन में सभ खां पहिरियों असां चवंदासीं पब्लिक अवेयरनेस, जीअं तव्हां चैनल जे थ्रू मोस्टली जेके नंढा नंढा ॻोठ आहिनि उते रेडियो थ्रू या घटि में घटि जेके उते को GP आहे उन जे ज़रिए असां न्यूज़ पेपर जे ज़रिए कंहिं न कंहिं ज़रिए पब्लिक अवेयरनेस असां पहुचायूं त ॿार में दिलि जूं अलामतूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, ऐं जेकर इन मां का अलामत आहे त उहे काथे वञनि। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो वेठो आहे माण्हू कंबर जे कंहिं ॻोठ में वेठो आहे, हाणे उनखे जीअं ख़बर हुजे त मुंहिंजे ॿार खे जेको बीमारी हली रही आहे उन में दिलि जो मसइलो बि थी सघे थो, त फौरन मूंखे डॉक्टर वटि वञिणो आहे। डॉक्टर खे ख़बर हुजे त हा इहे अलामतूं आहिनि, इन में मां सोचां त सिर्फ़ु नमूनिया जो इलाजु करण सां या बुखार जो इलाजु करण सां मामिलो हल न थींदो, मूंखे ॾिसणो पवंदो त ॿार खे ॿियो को मसइलो त न आहे। उनखे ख़बर हुजे त अलामतूं जेके आहिनि उहे दिलि जी तरफ़ इंडिकेट थियूं कनि, छो थियूं कनि, उहो उनखे ख़बर हुजे त खैरपुर कंबर खे वेझो लाड़काणो आहे, लाड़काणे में सेंटर सॼो SICD मौजूदु आहे, उते ॿारनि जो पीडियाट्रिक कार्डियोलॉजी सेटअप ठहियल आहे, फौरन मोकिलींदो, फ्री में इको थी वेंदो, इलाजु थी वेंदो, सभु कुझु उते। असांखे वरी उनखे इहो बि ख़बर हुजे त जेकॾहिं उहो इको वग़ैरह कराए आयो आहे त इन जो लिखियलु आहे सर्जरी थींदी या एंजियोग्राफी थींदी त उहो किथे मौजूदु आहे, वरी उनखे वापसि मोकिले। हाणे असां इहो कोशिशि था कयूं त जेके बि अहिड़ा गवर्निंग बॉडीज़ जीअं पाकिस्तान पीडियाट्रिक एसोसिएशन आहे या ॿियो को पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन आहे, असांजो पीडियाट्रिक कार्डियक सोसाइटी आहे या पाकिस्तान कार्डियक सोसाइटी आहे, उन चैनलनि तां
सभिनि खे जीपीएस खे बि घुरायूं था जनरल अवेयरनेस हुजणु ॾाढी ज़रूरी लाज़मी आहे। ॿियो इहो आहे त ॾिसो न असांखे जेका सहूलियत हुजणु घुरिजे इहा हुजणु घुरिजे त असां जेके बि हॉस्पिटल वारा आहियूं असां पंहिंजे जेके बि जीपीएस सां क्लोज कॉन्टेक्ट में हुजूं, पंहिंजे जेके बि ॿिया डॉक्टर सां क्लोज कॉन्टेक्ट में हुजूं, असां हुन सां कम्युनिकेट कयूं त तव्हांजो पेशेंट आयो आहे, असां ॾिठो आहे, हाणे हिन जो असां इलाज इहे कंदासीं, तव्हां वटि वापसि ईंदो, त जीअं पेशेंट रुली न वञे, प्रॉपर फॉलोअप में हुजे। टियों इहो हुजे त पेशेंट खे असां प्रॉपरली सुठो हिकिड़ो काउंसलिंग पर्सन वेठो हुजे जेको हुनखे काउंसिल करे ही दवा खाइण जो मक़सदु छा आहे, केतिरो टाइम फ़ाइदा खाइणी छा आहे, आहिनि, फ़ाइदा कहिड़ा आहिनि, इन जूं कॉम्प्लिकेशन कहिड़ियूं थी सघनि थियूं, साइड इफेक्ट्स कहिड़ियूं आहिनि, कहिड़ी सूरत में बंदि करणियूं आहिनि दवाऊं, कहिड़ी सूरत में तव्हांखे बंदि न करणियूं आहिनि। उन खां अलावा उनखे काउंसिल करे त उन में खुराक जो ग़िज़ाइयत जो कहिड़ो सो अमल आहे, उन मां कहिड़ो फ़ाइदो थींदो, वैक्सीनेशन कराईंदो त कहिड़ो फ़ाइदो थींदो, ऐं उनखे इहो फोर्स करे त तव्हांखे इलाज ज़रूरु कराइणो आहे, ईअं ऑपरेशन चयो आहे त फ़ाइदेमंद आहे। न त छा कंदो, मालिक चवंदा विया ॿिए डॉक्टर चवंदा यार को मसइलो कोन्हे, दवा खाओ न खाओ छॾे ॾियो, दम करायो, हुन हकीम खां इलाज करायो, छॾे ॾियो पाण सही थी वेंदो, 5-10 सालनि खां पोइ ॿारु ईंदो हथ मां निकितल हूंदो, उनजी कॉम्प्लिकेशन एतिरी थियल हूंदी जो असां हुनखे चवंदासीं लाइलाज थी वियो आहे। सही। बहरहाल नाज़रीन, पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे ऐं हिन खां पोइ असांजी जेका ब्रेक खां पोइ पाण ईंदासीं त हिन में असांजी गुफ़्तगू थींदी त अगरि दिलि जी बीमारियुनि जी जेका आहे उहा हिकिड़ो पर्टिकुलर यानी मख़सूस तौर ते उन्हनि जी जेका आहे उहा ट्रीटमेंट कीअं यानी उनजो इलाजु कीअं आहे, घर वेठे अवां कीअं उन्हनि खे जेको आहे उहो पहिरियां करे सघो था, उहा असांजी गुफ़्तगू थींदी। पर तव्हां असां सां कनेक्टेड रहो, मिलूं था हिकु नंढी ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, पंहिंजी गुफ्तगू थी रही आहे पीड्स कार्डियोलॉजी यानी ॿारनि में जेका आहे उहा दिलि जूं जेके बीमारियूं थियनि थियूं उन्हनि जे हवाले सां। ऐं पाण हाणे जेका आहे उहा गुफ्तगू कंदासीं त अगरि ॿारनि खे दिलि जूं बीमारियूं थी वञनि थियूं त हींअर इंटरनेशनल यानी बैन अल अक़वामी सतह ते जेके नयूं गाइडलाइंस आहिनि उन्हनि जे हिसाब सां जेका आहे उहा ट्रीटमेंट कहिड़ी मुमकिन आहे ऐं सुठी ट्रीटमेंट कारआमद ट्रीटमेंट कहिड़ी आहे यानी उनजो इलाजु कीअं मुमकिन आहे। त डॉक्टर वीना, अव्हां खां जेकॾहिं इन मामले में आउं पुछां त हींअर जेके रिसेंट असां वटि इंटरनेशनल गाइडलाइंस आहिनि उन्हनि जे हिसाब सां पीड्स कार्डियोलॉजी में स्पेशली ॿारनि खे दिलि जो सोराख़ आहे या जनरल का बि आहे त उनजी कीअं ट्रीटमेंट जो जेका अप्रोच आहे उहा कीअं आहे, हिकु आम डॉक्टर खे उनखे कीअं उनजो इलाजु करणु खपे? ॾिसो, असां जेको आहे पहिरियों ॾिसंदा आहियूं त दिलि में सुराख़ कहिड़ो आहे ऐं कहिड़ी नोइयत जो आहे, इहो सर्जरी ते वेंदो या फिर एंजियोग्राफी जे ज़रिए। पहिरियों त तक़रीबन ॿारनि जी सर्जरी थींदी, हिते बि न थींदी त ॿाहिरि मोकिलींदा इंडिया हेॾे होॾे। पर हाणे तव्हां ॾिसो त दिलि जे नंढे पर्दे में सुराख़ आहे या वॾे पर्दे में सुराख़ आहे, असां हिकु आलो जंहिंमें डिवाइस चवंदा आहियूं, VSD डिवाइस आहे, ASD डिवाइस आहे, PDA डिवाइस आहे, इहे असां वटि रोज़ थियनि था थ्रू एंजियोग्राफी कंदा आहिनि। अधु घंटे जे अंदरि ॿार जो सुराख़ बंदि थी वेंदो आहे ऐं नेक्स्ट डे ते उहो डिस्चार्ज थी वेंदो आहे, त प्रोलॉन्ग स्टे खां बि बची वेंदो आहे, सर्जरी जे पेन खां बि बची वेंदो आहे। इहे शयूं थी रहियूं आहिनि, ठीकु आहे। उन खां अलावा जेके अॻे हूंदियूं टॉफ जूं सर्जरी हूंदियूं, उन में काई वेल्व लीक थी वञे त उनजी बि सर्जरी थींदी, त रिसेंटली हाणे उन लाइ बि आया आहिनि त उहा बि असां एंजियोग्राफी जे ज़रिए वेल्व तब्दील करे था सघूं, पल्मोनिक वेल्व खे असां तब्दील। अच्छा सर, इन में अव्हां वधीक कुझु एड करणु चाहियो त ख़ासि तौर ते जेके असां वटि हींअर स्पेसिफिक ट्रीटमेंट थिए थी उन ॿार जी जंहिंखे पैदाइशी तौर ते दिलि जूं बीमारियूं हुजनि या वरी जेके आहिनि उहे ॼमण खां पोइ इन्फेक्शन जे करे उनखे दिलि जूं बीमारियूं थियनि थियूं? हिन वक़्तु पाकिस्तान में तमामु घणी तरक़ी थी वई आहे। अॻे तव्हां ॿुधो हूंदो त दिलि जो मसइलो आहे ॿिए मुल्क वठी वञो, हा न, ॿाहिरि वठी वञो। हाणे उहे न आहे, हाणे त ईअं आहे त अॻे चयो वेंदो ऑपरेशन करायो, बाईपास ऑपरेशन करायो, वॾो ऑपरेशन थींदो। हाणे 90% जेके दिलि जूं बीमारियूं आहिनि घणे क़दुरु या त दवा सां, मेडिसिन सां, या वरी असांजो कुझु जेको डिवाइसिस हूंदियूं आहिनि, इंटरवेंशन्स हूंदियूं आहिनि जंहिंखे असां चइजे त के न के एंजियोग्राफी जे थ्रू उनजो इलाजु कयो वञे। हा, उन में तमामु घणो लेटेस्ट एडवांसिस अची विया आहिनि। इवन न्यू बॉर्न जेके न पैदाइशी ॿार, उन्हनि जो बि इलाही इलाजु एंजियोग्राफी जे ज़रिए थी थो वञे, लाइफ सेविंग। जीअं ॿार जी ख़बर हूंदी आहे त हे ॿार आहे, पैदा थियो आहे, हिन जो सर्वाइवल मुमकिन न आहे जेसिताईं असां ऑपरेशन न कयूं। पर ऑपरेशन ज़ाहिर आहे नंढे ॿार जो, न्यू बॉर्न जो तमामु ख़तरनाक हूंदो आहे। उन जो रिज़ल्ट ईंदो त बाईपास मशीन ते वेंदो त बचण जा चांसिस तमामु घटि हूंदा आहिनि। हाणे छा आहे त नंढो ॿारु आहे, फौरन एंजियोग्राफी नस जे थ्रू वञी करे, कैमरा जे थ्रू वञी वाल खे घणे क़दुरु वाल बंदि हूंदो आहे या शरियान बंदि हूंदी आहे, वाल खे खोले छॾींदा आहियूं, शरियान खे खोले छॾींदा आहियूं, या पर्दे में हिकिड़ो सुराख़ ठाहिणो हूंदो आहे, उहो ठाहे छॾींदा आहियूं त जीअं रत पाण में मिक्स थिए। अच्छा, थिए बि सुई नुमा थो, मतिलबु उन में घणो वॾो कट बि न लॻंदो हूंदो आहे, या नलकी खुलियल हूंदी वॾियूं,
जंहिंजे करे ॿार ते दिलि ते ऐं सीने ते लोड हूंदो आहे, ॿार जो साह मिलंदो आहे, उहो नलकी खे बंदि करे छॾींदा आहिनि, जेकी PDA चइबो आहे। थोरो ॿारु वॾो थींदो आहे त घणे करे जेके दिलि जी वॾे पर्दे जा सुराख, जंहिंखे VSD चइबो आहे, उहे बि डिवाइस सां बंदि थी वेंदा आहिनि, ऐं कुझु ASD जेके हूंदा आहिनि उहे बि डिवाइस सां बंदि थी वेंदा आहिनि। बाक़ी ॿियूं जेके मेजर शरियानियूं, मेजर वाल्व आहिनि, उहे बि एंजियोप्लास्टी बेलून सां गॾु खोले छॾींदा आहियूं, या उते कॾहिं कॾहिं असांखे स्प्रिंग विझणो पवंदो आहे या आर्टिफिशियल वाल्व विझणो पवंदो आहे। त उन खां पोइ जेकर ॾिसंदा आहियूं त हाणे इहो मसइलो अहिड़ो आहे, कॉम्प्लेक्स आहे, ऐं न थींदो, हिक खां वधीक मसइला आहिनि, एंजियोग्राफी सां न थींदो त पोइ असां ऑपरेशन लाइ मोकिलींदा आहियूं। ऐं तक़रीबन असां ईअं चइजे त दुनिया में जेको डेवलप कंट्रीज़ आहिनि, जिते जेके ऑपरेशन था थियनि, एटलीस्ट 95% ऑपरेशन असां वटि NICUDA में कराचीअ में फ्रीअ में मुमकिन थियनि ऐं फ्रीअ में आहिनि। फ्रीअ में। ज़बरदस्त। डॉक्टर वीना, अव्हांजे पारां आख़िरी को मैसेज आम माण्हुनि जे लाइ? मां इहो चवंदमि त जेके छोकिरियूं शादी करायो था उन्हनि खे सिर्फ़ु एजुकेशन सां गॾु उन्हनि जी खुराक जो ख़ासि ख़्यालु रखणु खपे। यानी हमल खां पहिरियों इहा प्लानिंग हुजे त उन्हनि खे मल्टीवाइटमिन्स या फॉलिक एसिड दवाऊं वठणु खपनि, जीअं उन्हनि जो हमल जे दौरान प्रॉपर एंटीनेटल चेकअप उहे कंहिं हॉस्पिटल में बुक कराइनि, पाण खे ब्लड प्रेशर शुगर जी मॉनिटरिंग थिए त जीअं उन्हनि जो ॿारु जेको आहे तंदुरुस्त पैदा थिए हले। ऐं हॉस्पिटल में ज़रूरु पाण खे चेकअप कराइनि, नालो लिखाइनि, त जीअं असांखे उन्हनि खे ख़बर पए त उन्हनि खे शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, या ॿार जो वज़न नथो वधे अल्ट्रासाउंड जे दौरान, त जीअं उन्हनि खे प्रॉपर रेफर कयो वञे ऐं चेकअप करायो। सर, तव्हांजे तरफ़ां आख़िरी को आम माण्हू जे लाइ मैसेज? ॾिसो, मुंहिंजो त जो आम माण्हू लाइ इहो मैसेज हूंदो त तव्हां पंहिंजे ॿार ते नज़र रखो। तव्हांखे लॻे थो त तव्हांजे ॿार में को न को मसइलो बार बार हली रहियो आहे, उहो ॿारु वज़न नथो वधाए, सीनो बार बार ख़राबु थो थिए, से नमूनिया करे तव्हां बार बार ट्रीटमेंट था करायो, ॿारु तव्हांजो नीरो थो थी वञे, घणे करे हथ पेर नीरा था थियनि, सुॻड़ियूं आङुरियूं नीरियूं अथसि, चप नीरा था थी वञनि, या ॿार खे हलंदे बेहोश थो थी वञे, चए थो मूंखे दहको थो थिए, साह में मुंझ थी थिए, दिलि जी धड़कन तेज़ थी हले, या तव्हांखे इहो ख़बर आहे त असांजो ॿारु जेको आहे उनजी ग्रोथ में न आहे जीअं नॉर्मल ॿार जी हूंदी आहे, या ॿार कुझु वरी अहिड़ा ॿार हूंदा आहिनि जेके असां सिंड्रोमिक चाइल्ड चवंदा आहियूं, ॾिसण में थोरा एबनॉर्मल लॻंदा आहिनि, उन्हनि में घणे करे दिलि जूं बीमारियूं हूंदियूं आहिनि। उन्हनि जूं बीमारियूं आम ॿार जी दिलि जी बीमारियुनि खां तमामु ख़तरनाक हूंदा आहिनि। जीअं हिकिड़ो मंगोल ॿार आहिनि, उन में जेको दिलि जो सुराख हूंदो, जेकॾहिं उहो नॉर्मल ॿार में आहे त असां साल 2 साल 3 साल में बि बंदि कंदा आहियूं, पर उन ॿार में असां 6 महीननि जे अंदरि ऑपरेशन करे बंदि करिणो हूंदो आहे, न त ॿार जो डैमेज थींदो, हार्ट डैमेज थींदो, लंग्स डैमेज थींदो। त तव्हां फौरन घटि में घटि पंहिंजे डॉक्टर खे अलामतूं सही ॿुधायो, ऐं उन खां गॾु पुछो त छा दिलि जो मसइलो त न आहे। जे दिलि जो मसइलो आहे त तव्हां घटि में घटि इहो चओ त असांखे ॿारनि जे डॉक्टर खे या दिलि जे कंहिं अस्पताल में मोकिलियो त जीअं इलाजु मुमकिन हुजे। अच्छा नाज़रीन, सभ खां पहिरियां जेकॾहिं अव्हांखे हिन में ॿुधायां त असांजे हिन प्रोग्राम जो मक़सदु बि इहो ई आहे त अॼुकल्ह दुनिया जो जेको हिकिड़ो ट्रेंड आहे, तौर तरीक़ा आहिनि, उहे ईअं बदिलजी चुका आहिनि जंहिंखे असीं चवंदा आहियूं टेली हेल्थ, यानी परे खां वेही करे अव्हां माण्हुनि खे सिहत जे बारे में हिकिड़ी बुनियादी मालूमात ॾियो। ऐं मेहरान TV जी स्क्रीन ते अव्हांखे जेको ही प्रोग्राम ॾिसण में अचे पियो, उनजी बि कड़ी इहा ई आहे त असीं घटि में घटि हिन स्क्रीन जो सही सां इस्तेमालु करे अव्हां ताईं हिकिड़ी सुठी ॼाण ऐं उन डॉक्टरनि जी हिन में जेको आहे सुपरविजन में मौजूदगी में ॼाण ॾियूं जेके पंहिंजे हिन मुआशिरे जा सुठा ऐं बहितरीनु डॉक्टर आहिनि। अव्हांजी ज़िम्मेदारी छा आहे त अव्हांखे जेका बि हीअ ॼाण मिली वञे थी त उन ते तव्हांखे अमल करिणो आहे। छो ताड़ी हिकु हथ जी न आहे वॼंदी, असांजी ज़िम्मेदारी इहा आहे त असीं तव्हां ताईं ॼाण पुॼायूं, अव्हांजी ज़िम्मेदारी आहे त तव्हां उन ॼाण ते अमल करे ऐं उनखे कयो। अॼु जे प्रोग्राम में पाण छा सिखियो, सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि आहे त हमल जे दौरान अगरि कंहिं बि ॿार खे तव्हां चाहियो था त उन ॿार खे पैदाइशी तौर ते दिलि जूं बीमारियूं न हुजनि, त सभ खां पहिरियां उनजी खुराक सुठी कयो, उनखां पोइ उनजो सही तरीक़े सां मुमकिन तरीक़े सां उनजो जेको आहे इलाजु करायो, जिथे बि अव्हां जे लाइ मुमकिन आहे उते करायो, उनखे वैक्सीनेशन हणायो, वरी उनखां पोइ फिटल इको कार्डियोग्राफी जो हिकिड़ो जेको आहे उहो अल्ट्रासाउंड थींदो आहे उहो करायो, ऐं ॿारु पैदा थिए त जीअं सिहतमंद पैदा थिए। पर अलाह न करे उनखे का बि बीमारी थिए थी त उन में अव्हांजी ग़लती कोन्हे, पर उनजो सही ऐं वक़्ताइतो इलाजु अव्हां न करायो त उहा अव्हांजी ग़लती थी सघे थी, ऐं उहा शायदि ॿार जी या त जो जेको आहे ज़िंदगी जे इख़्तिताम जो सबबु बणिजी सघे थी, या वरी उहा ॻाल्हि जेका हूंदी उहा उनजे लाइ पूरी हिकिड़ी ज़िंदगी भर उनजे लाइ माज़ूरी जो सबबु बणिजी सघे थी। उहा शइ करणी आहे। उनखां पोइ वरी जेको आहे उहो माउ खे ॾिसणो आहे त ॿारु ढीरो त नथो थिए, घणो त नथो रोए, अच्छा उनखे घणे अरसे ताईं बुखार अचे थो, त बार बार साॻिए डॉक्टर ॾे वञण जे बजाए अव्हांखे दिलि जे डॉक्टर सां ज़रूरु राब्तो करिणो आहे। ऐं अहम ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त वक़्ताइतो सही डॉक्टर ताईं अव्हांखे रसाई करणी आहे। तव्हांखे सिर्फ़ु कंहिं न कंहिं डॉक्टर जे आसरे ते न आहे वेही रहणो, ऐं दम दुरूद थिए थो। हींअर दुनिया जा जेके न तौर तरीक़ा बदिलजी चुका आहिनि, दम करण सां, का शइ फूकण सां, या को हकीम जी दवा सां उन सां को बि इलाजु कोन्हे। अगरि उनजी सर्जरी आहे त सर्जरी बि मुमकिन आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे मुआशिरे में वॾे कट चीरो हणी ऐं वॾा कट हणी जेके आहिनि सर्जरी जे बजाए हींअर नंढियूं नंढियूं जेके आहिनि उहे सर्जरीज़ मुमकिन आहिनि। ऐं सम्झां थो त कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि त गवर्नमेंट हॉस्पिटल्स में अव्हांखे कुझु न कुझु मुश्किलातूं दरपेश अचनि थियूं जॾहिं तव्हां ॿार खे वठी वञो था, पर उहा घटि तकलीफ़ जेका आहे उहा अव्हांखे
या अव्हां जे औलाद खे अव्हां जे ॿार खे जेको आहे उहो घणी हिकु बीमारी खां ऐं तकलीफ़ुनि खां बचाए सघे थी। उमेद कयूं था त हिन प्रोग्राम जे ज़रिए अव्हांखे सुठी ॼाण मिली हूंदी ऐं हिन प्रोग्राम खे ॾिसण खां पोइ अव्हां उन ते हिकिड़ो प्रॉपर अमल कंदव ऐं ईंदड़ वक़्त में असीं हिकु जेका आहे उहा सिहतमंद मुआशिरे जो बुनियादु रखी सघूं था। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो, जो जीव आहे त जहान आहे ऐं तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे। इंशाअल्लाह पंहिंजी मुलाक़ात थींदी वरी हिकु नए प्रोग्राम में, नई क़िस्त में। जेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।